अस्सलाम वालेकुम। अॼु असां ठाहियूं था चिकन शाशलिक स्टिक्स। उन जे लाइ ही मूं वटि तक़रीबन 1.5 पाव चिकन आहे, नंढी बूटियों। आज हम चिकन शाशलिक स्टिक्स बना रहे हैं। 1.5 पाव ये बोनलेस छोटी कटी हुई बोटियां हैं। उनमें मूं 1 टेबल स्पून ही चमचो खाइण वारो केचप विधी आहे। ठीक है, 1 टेबल स्पून खाने वाला चम्मच केचप डाल दी। ही शिमला मिर्च हैं क्यूब्स की शक्ल में कटल शिमला मिर्चें। ही बसर हैं, ये भी क्यूब्स की शक्ल में इतना इतना पीसेस करे कटियो। ये टमाटर हैं, ये भी क्यूब्स की शक्ल में। ये प्याज और टमाटर ऐसे क्यूब्स की शक्ल में काटने हैं। ये सिरको आहे 1 टेबल स्पून। 1 टेबल स्पून सोया सॉस। ही आहे ब्राउन शुगर 1 टी स्पून। जेकॾहिं ब्राउन शुगर तव्हां वटि न हुजे त तव्हां आम जेका खंडु हूंदी आहे उहा बि 1 टी स्पून विझी था सघो। ही थूम आहे 1 टी स्पून। कारा मिर्च ऐं लूणु 1 टी स्पून। ऐं ही ॻाढ़ा मिर्च पीठल 1/4 चमचो। ये काली मिर्चें और नमक 1 टी स्पून। और ये 1/4 चम्मच छोटा चम्मच ये पिसी हुई लाल मिर्चें। इसको आप अपनी मर्ज़ी से कम या ज़्यादा कर सकते हैं। ये सब मसाला हैं। उनके अलावा ही स्क्यूअर्स हैं, ये तिनके स्क्यूअर्स ये मिलते हैं बाज़ार में। इन्हनि के यूज़ करण खां पहिरियों पानी में पिसाए छॾणु ज़रूरी है। ठीक है, इनको भिगोना ज़रूरी होता है। अगर ड्राई होती तो बोटियाँ इसके ऊपर से आराम से नहीं जाती। सभिनी खां पहिरियों असां ही सब शयूं मिक्स कंदासीं। ये हम सारी चीज़ें मिक्स करेंगे। हम इसमें पहले सब्जियां डाल रहे हैं। ठीक है, ये बसर, टमाटर, ये सिरका, सोया सॉस, ब्राउन शुगर या चीनी। अगर आप चीनी डालना चाहें, ब्राउन शुगर ना हो कोई बात नहीं है, ज़रूरी नहीं है। हो तो अच्छा है, ना हो तो ठीक है, चल जाएगा। ये ड्राई मसाला और ये थूम। ये 3 जवे लहसुन के थे तकरीबन मैंने पीस लिए, तो ये बन गए 1 टीस्पून पिसा हुआ लहसुन। अब मैं इनको मिक्स करती हूँ। मेरा ख्याल है हाथ से मिक्स करना ज़्यादा बेहतर रहेगा। मिक्स करने के बाद मैं आपको दिखाती हूँ। ही ॾिसो, ही सब मसाला मूं हुन में चंगी तरह से मिक्स करे छॾिया, सारे मसाले मिला दिए। अब हम इनको कम से कम आधा घंटा, और अगर बहुत जल्दी बनाने हो तो भी 15-20 मिनट हम इसको ढक कर रख देंगे, ताकि ये अच्छी तरह से सब्जियां और चिकन जो है मसाला जज्ब कर ले। ठीक है, अधु कलाक घट में घट रखो इनके ढके। जेकॾहिं जल्दी भी है तो 15-20 मिनट पोइ भी तव्हांखे रखणो पवंदो, त जीअं चिकन में सॼा मसाला ऐं भाॼियुनि में ये चंगी तरह से मिली वञनि। असां हिननि खे ढके रखूं था, इंतज़ार था कयूं। ये अधु कलाक थी चुको आहे मुंहिंजे हिन मसाले खे। हक़ीक़त में सभिनी खां बहितरीनु इहो हूंदो आहे त 1.5-2 कलाक फ्रिज में ढक ॾेई रखियो। पर जेकॾहिं अर्जेंट पचाइणा आहिनि तॾहिं बि अधु कलाक या 20 मिनट, उन में भी जेको आहे टेस्ट ते कोई ख़ासि फ़र्क़ु न पवंदा, पर घणी देर में मसालो घणो रचिजी वेंदो। आधा घंटा हो चुका है, ज़्यादा टाइम रखें तो और अच्छा है। अब ये स्क्यूअर्स जो हैं, ये तीलियाँ तिनके में पानी से निकाल लूँगी। और इनका एक सिरा जो है वो नोकीला है, एक जो है सीधा है। तो ये नोकीले सिरे की तरफ से हम इसमें सब्ज़ी और बोटियां बारी बारी डालना शुरू करेंगे। ठीक है, तो इन जो 1 सिरो जो है ही पुठी हिन जी सिधी आहे, ऐं 1 सिरो हिन जो चुंभ वारो। त चुंभ वारे पासे ॾांहुं असां ही भाॼियूं ऐं चिकन जी बूटियूं हिकु हिकु करे हिन में विझंदासीं। हींअर मुंहिंजो हिकु हथ आहे, मां हिकु हथ सां कोन थी कयां, तव्हांखे करण खां मां ॾेखारियां थी त मूं हिन में कीअं विधो आहे। ये 1 स्टिक मूं ठाहे वरिती आहे। तव्हां ॾिसो, इनमें पोयां 3 सब्जियूं, अॻियां 3 सब्जियूं, विच विच में 1 सब्जी है। 1 स्टिक मैंने बना ली है। आगे पीछे 3-3 सब्जियां हैं, बीच में 3 बोटियां हैं, फिर उनके बीच में सब्जियां हैं। तरतीब आप अपनी मर्ज़ी से अपनी पसंद से भी रख सकते हैं। हाँ, अड़ी तरह से मां ही बाक़ी सब जेके स्टिक्स ठाहे थी वठां। ये ॾिसो, ये सब स्टिक्स मूं ठाहे छॾियूं। बोटियूं जीअं त चिकन जूं नंढियूं इन करे जल्दी ॻरी वेंदियूं। सारी स्टिक्स बन गई हैं, बोटियाँ छोटी छोटी हैं, इसलिए जल्दी गल जाएंगी। इस तरफ मैंने फ्राइंग पैन में थोड़ा सा तेल गरम करने के लिए रखा है। इनको हल्के तेल में मीडियम आंच पे फ्राई करेंगे। ठीक है, असां हिननि खे हिकु हिकु करे हिन में विझूं था। मूंखे उम्मीद आहे त ये रेसिपी तव्हांखे मुंहिंजी वणी हूंदी। जेकॾहिं वणी हुजे त लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो, मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो, त जीअं मुस्तक़बिल में बि अगरि मां अञा जेको कुझु सेखारियां उहो तव्हां आसानी सां ॾिसी सघो। अगर आपको ये रेसिपी मेरी अच्छी लगी हो तो आप कमेंट करें, लाइक करें, मेरा चैनल सब्सक्राइब करें।
अब ये हल्की आंच पे पकते रहेंगे, एक साइड से पक जाएंगे तो यहाँ स्टिक से पकड़ पकड़ के हम इनको पलटते रहेंगे। तो अभी हम वेट करते हैं जब तक ये एक तरफ से पक जाए। हाँ, हिननि जो हिकिड़ो साइड पची चुको आहे, तव्हां ही ॾिसी सघो था, आप देख सकते हैं एक साइड पक चुका है। अब मैं इनको पलटती हूँ, थोड़ा थोड़ा सा करके इनको पलटते जाएंगे ताकि ये हर तरफ से पक जाए। ठीक है, अभी इनको पलट दिया है मैंने, हिननि खे उथलाए छॾियो मूं। थोड़ी देर खां पोइ वरी हिननि जो अञा हिकिड़ो पासो उथलाईंदमि, तेसि ताईं चिकन बि ॻरी वेंदो ऐं हीउ बिल्कुलु रेडी थी वेंदा। सो ट्राई ज़रूरु कजो ऐं मूंखे पंहिंजो रिस्पॉन्स ज़रूरु ॾिजो तव्हांखे कीअं लॻो। ऐं मुंहिंजो जेकॾहिं तव्हांखे वीडियो वणी हुजे, मुंहिंजी रेसिपी वणी हुजे, त तव्हां मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो, वीडियो लाइक ऐं शेयर कयो। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। खाधो हमेशह प्यार सां पचायो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो। तेसि ताईं अलाह भाई।